रोडनि जी कुछ रोड्स असां तव्हांखे ॾेखारियूं था। ही आराम बाग जी सूरत हाल आहे ऐं इंतहाई अहम शाहरा है, मरकज़ी हब आहे, तिजारती हब आहे ऐं आराम बाग जो इलाइक़ो ऊंधाई में आहे। हबीब बैंक छा हिन में तव्हांखे ॿुधायूं त हबीब बैंक जेको साइट एरिया आहे केॾो इम्पोर्टेंट इंडस्ट्रियल एरिया आहे, केॾी वॾी इंडस्ट्री आहे, शहर जे लाइ इंतहाई अहम आहे। रोड ऐं रस्ता ॾिसो, ऊंधाई ॾिसो, स्ट्रीट क्राइम क्रिमिनल्स जी जन्नत चवंदा आहिनि इनखे। नाज़िमाबाद सेंट्रल डिस्ट्रिक्ट आहे कराची जो ऐं इंतहाई पोश इलाइक़ो आहे, महांगो इलाइक़ो आहे, पर हालत ॾिसो नाज़िमाबाद कंप्लीट स्ट्रीट लाइट ऊंधाई में मेन शाहरा है, जिथे हॉस्पिटल्स आहिनि, जिथे अहम इमारतूं आहिनि, मुख़्तलिफ़ अहिड़ा अब्बासी शहीद ऐं ॿिया हॉस्पिटल्स हिन ते मौजूदु आहिनि। स्ट्रीट लाइट जी सूरत हाल ॾिसो, स्ट्रीट क्रिमिनल्स तव्हांखे ही सेंट्रल जो इलाइक़ो जन्नत आहे, उन्हनि जे लाइ बि हादसा थियनि था, स्ट्रीट लाइट बंदि आहे। नाज़िमाबाद ऐं शेरशाह रोड मेन रोड आहे, इंडस्ट्रियल हब आहे, राति जो घणी ट्रैफिक थींदी आहे, वॾा हादसा थींदा आहिनि सिर्फ़ु और सिर्फ़ु स्ट्रीट लाइट न हुजण जे सबबु। ऐं इन जे अलावा ही गिज़री जी अहम शाहरा आहे ऐं गिज़री खां जेके कुरंगी रोड खे लिंक करे थी, मशहूरु डिफेंस जो इलाइक़ो आहे। ऐं सूरत हाल ॾिसो, तारीख़ हिते भी हैवी ट्रैफिक थींदी आहे, अक्सर हैवी ट्रैफिक हूंदी आहे ऐं तारीख़ पई आहे। कोरंगी मेहरान टाउन इंतहाई अहम इलाइक़ो, हिकु दफ़ा ॿीहर इंडस्ट्रियल एरिया जे भरिसां इंतहाई अहम हादसात जो गढ़ आहे, हादसात जो मर्कज़ आहे, पर को तवज्जो कोन्हे। घणा हादसा थी चुका आहिनि, घणी कंप्लेंट्स थी चुकियूं आहिनि, पर कोरंगी खां मेहरान टाउन रोड ऊंधाई में बुॾियल आहे, स्ट्रीट लाइट बंद। बोट बेसन इंतहाई अहम इलाइक़ो, पोर्ट खे कनेक्ट कंदड़ इलाइक़ो, अहिड़ो इलाइक़ो जिते पोश आबादी आहे ऐं वॾा मशहूरु ऐं पार्टी पीपल्स पार्टी क़यादत वेझो रहे थी, पर बोट बेसन जी हालत ॾिसो। DHA फेज़ 5 जी मरकज़ी शाहरा आहे, उते बि इहा ई सूरत हाल आहे, लाइटूं बंदि आहिनि ऐं को पुछण वारो कोई कोन्हे। गिज़री जी तव्हांखे सूरत हाल असां ॾेखारीसीं, पहिरीं बि असां तव्हांखे ॿुधायोसीं त गिज़री इंतहाई इंपॉर्टेंट आहे। KESC जो हेड ऑफिस आहे, के इलेक्ट्रिक जो हेड ऑफिस आहे, पर के इलेक्ट्रिक जे हेड ऑफिस जे साम्हूं स्ट्रीट लाइट जी सूरत हाल आहे, शहर में सूरत हाल। जाम सादिक ब्रिज कयूमाबाद खां वठी कायदाबाद ऐं कायदाबाद खां गुलशन हदीद ताईं इहा ई सूरत हाल आहे। सॼो रोड ऊंधाई में आहे, हादसात थींदा आहिनि, जराइम थींदा आहिनि, फुर थींदियूं आहिनि, को माण्हू उते महफ़ूज़ कोन्हे, राति जी तारीकी में हादसा थींदा आहिनि, माण्हू ज़ख़्मी थींदा आहिनि। कश्मीर रोड इंतहाई अहम मेन हब आहे, जेल जे भरिसां इहा रोड आहे, जेल इंतहाई हसास इलाइक़ो आहे, जेल ऐं कश्मीर रोड जे अतराफ़ में को स्ट्रीट लाइट को मौजूदु कोन्हे। मेन कोरंगी रोड जी इहा हालत आहे, ऊंधाई ॾिसो, हिते हालत ॾिसो, इहो को शहर चवंदो हिनखे, इहो मेट्रोपॉलिटन सिटी आहे, इहो कराची शहर आहे जेको रोशनियुनि जो शहर हुयो। कोरंगी रोड जी हालत ॾिसो, इहो स्क्रीन ते तव्हांखे हिकु हिकु रोड नज़र ईंदी। मेन कायदे आज़म जो मज़ार ऐं पीपल्स चौरंगी कायदे आज़म जो मज़ार मरकज़ी हैसियत रखंदड़ इलाइक़ो आहे ऐं पीपल्स सेक्रेटेरिएट पीपल्स पार्टी जो मरकज़ी दफ़्तर, उन जे साम्हूं इहा सूरत हाल आहे। एडमिनिस्ट्रेटर साहब कंहिंखे जवाबु ॾींदो, छा कायदे आज़म खे जवाबु ॾे आहे, बिलावल साहब खे आहे, चेयरमैन साहब खे आहे, कंहिंखे आहे। जेल चौरंगी रोड हे ॾिसो, हालत ॾिसो, पीपल्स सेक्रेटेरिएट जे साम्हूं जी रोड आहे, पीपल्स सेक्रेटेरिएट मरकज़ आहे ऐं उन जे साम्हूं तव्हां स्ट्रीट लाइट जी सूरत हाल ॾिसो, को पुछण वारो ई कोन्हे। पीपल्स पार्टी जा अॻवान नथा पुछनि त भई ही बंदि छो आहिनि, बल्ब चेंज नथो थिए। पंजाब चौरंगी इंतहाई अहम मरकज़ आहे, इंतहाई अहम रोड आहे, इंतहाई अहम शाहरा आहे। पंजाब चौरंगी जी हालत ॾिसो तव्हां। कयूमाबाद माशाल्लाह, कयूमाबाद KPT ब्रिज ऐं पोर्ट खे लिंक कंदड़ इलाइक़ो आहे, डिफेंस पोश एरियाज़ खे शहर सां मिलाईंदड़ इलाइक़ो आहे।
सॼो तारीख़ पियो आहे, जराइम जो गढ़ आहे कयूमाबाद में। वॾे हिन पोर्शन में जॾहिं तव्हां स्ट्रीट क्राइम जी सूरत हाल ॾिसंदो त हू अलार्मिंग आहे। तारिक रोड मरकज़ी तिजारती हब, इन शहर जो क़दीम तरीन तिजारती हब आहे जिथे वॾे अंग में कारोबार थींदो आहे। पर हिन रोड ते नई रोड ठाही वई हुई इन ई पीपल्स पार्टी दौर में कुझु अरसे पहिरें, ऐं उते बि स्ट्रीट लाइट जी सूरत हाली आहे। मेन शाहरा क़ाइदीन ॾिसो, शाहरा क़ाइदीन जेको शाहरा फैसल खे मज़ार क़ाइद ताईं जेका रोड आहे शाहरा क़ाइदीन, जंहिंते मशहूरु इलाइक़ो आहे, लिंक कंदड़ इलाइक़ो आहे, मर्कज़ आहे शहर जो। शहर जे मर्कज़ जी इहा सूरत हाल आहे। असां जेका शाहरा तव्हांखे ॾेखारीसीं, शहर जे मर्कज़ी इलाइक़नि जी इहा सूरत हाल आहे त सबब एरियाज़ या परते जेका थोरा एरिया सेंट्रल खां या ईस्ट या मलीर